है ना। ओए सिद्धी गोली विरार वाली हण घुसाए। हाँ सिद्धी आया सिद्धी। जिद तो तहां था कर लगे तो तहां हरू भरू पंजा अड गुड बन रहो। न न उन जी का ज़रूरत कान्हे मूंखे कमड़ो यादि अची वियो आहे मां हाणे हलाए थो। मां त वसीलो आहियां भाई ज़लील कंदी ख़ुदा। पर जेकी न मूं साहब सां कई तूं चवी थो त तूं सरखुरो थी वई ऐं मां चवां थो त तोखे कुत्ते जी मौत मारे। आखिरकार वो ही थी जंहिंजो अंदेशो न त सुभाणे तूं उन लाकब में हूंदे। इहो मुंहिंजो ज़िद आहे। न त बस न त जा सका। अरे यो मुझे जिद्दा जिद। ताता तेरे ताता तेरे ताता तेरे ताता तेरे ताता तेरे चोर 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 चोर। इंस्पेक्टर साहब ये कमीनो 1 लाख रुपया मुखां फुरे पठी भगो आए ऐं वो लाख रुपया हिन बैग में आहे। भॼण जो छितो आहे सपा सक वधोसि। अहिड़नि चोरनि खे त सरेआम गोली हणणु खपे। इंस्पेक्टर साहब हिनखे असांजे हवाले कयो त निपूरे साह कढूंसि। कानून खे हथ में खणजी का बि ज़रूरत न आहे। हाणे तव्हां वेही ॾिसजो त हिन जी सॼी ज़िंदगी जेल में गुज़रंदी। सर मुझी मजबूरी तो बुधो सर। बस कर। तव्हां जहिड़ा ई माण्हू हूंदा आहिनि जेके कूड़ हणंदा आहिनि त असां वटि किरायो कोन्हे ऐं हिननि जहिड़ा मिसकिन अबोज तव्हांजी मदद करे तव्हांखे वॾी बस में विहारे ॾींदा आहिनि। तव्हां जहिड़ा माण्हू एॾा बेहया आहिनि मौक़े जो फ़ाइदो वठंदे उन्हनि पोड़ियुनि जी गंढी तोड़ींदा आहिनि। माफ़ कजो सर तव्हांजी कुराड़ी तव्हांखे ग़लति रिपोर्ट। अरे ॼारी न हण चर्चा थो करी टाइम ज़ाया न कर। हिन थेले समेत हल थाणे में। सर मूंखे बैग त पंहिंजो वापसि कयो। सुभाणे तूं बैग अची थाणे तां खणी वञजांइ छो जो हिन जे पाण मां 10,000 रिकवरी लॻाए ऐं हिन ते FIR कायमि। घटि में घटि 6 महीना त सज़ा काटे बाक़ी बचा 90,000 उहे जी थाणे तां खणी वञो तव्हां। माना 3 महीना जेल पकी अथसि। वाकई सर रिकवरी लॻल हूंदसि त ज़मानत सुथरी कोन थींदसि। सर ईअं त मुंहिंजी सॼी ज़िंदगी तबाह थी वेंदी सर। इहो तूं चोरी करण खां पहिरियां सोची आ। हल थाणे ते अचो नी हल 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 इंस्पेक्टर त वॾो ईमानदार पियो लॻे। अला आख़िर ईअं थिए। मां कोन थो रिञा तव्हांजे धमकियुनि खां। मूंखे आज़ादु कयो। दीदी तोखे ख़बर नाहे त तूं सालार साहब जे ख़िलाफ़ थो लिखी या मौत खे आवाज़ थो ॾी। तुंहिंजी हिम्मत खे सलाम आहे। तोखे डपु न थियो। डपु वरी छा जो मौत को महणो आहे छा। मुंहिंजे कलम सदाईं सच लिखियो आहे ऐं मां लिखंदुसि सच। मां कोन थो रिञा तव्हांजी धमकियुनि खां। आज़ादु कयो मूंखे। आज़ादु कंदासीं तोखे।
ज़रूर तोखे आज़ाद ज़रूर कंदासीं, पर ज़िंदगी का सो भी हमेशा हमेशा लाए। सालार तू हथियार हला, खाली धमकियूं न ॾे। माना त मौत खयों थो वतई। सालार साहब गोली हणी आज़ाद कर। मरण को मेणो न आहे, पर मां चाहियां थो त मां सुरखरू थी मरां। तूं चवीं थो त तूं सरखुरो थी मरी, ऐं मां चवां थो त तोखे कुत्ते जी मौत मारियां। हाणे मामलो ठहे त कीअं ठहे? मां चाहियां थो त तूं सुठो माण्हू आहीं, बुज़ुर्ग आहीं, छो न तोखे जीअण जो मौक़ो ॾियां। पर सियाणा सही चवंदा त कुत्तो छा ॼाणे कणिक जी मानी। दोस्तो, मां कुझु ॾींहंनि जे लाइ ॻोठ थो वञां, पोइ हिते जी तव्हां सभिनी खे पारत आहे। सालार साहब तव्हां बेफ़िक्र थियो, पोइ हिते असां वेठा आहियूं। ओके। अस्सलाम वालेकुम। ही आहिनि माण्हू सर जेके तव्हां सां मिलणा आहिनि। अच्छा अच्छा, उहा ख़ैर त आहे न, हुकुम कयो, मां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थो? सर असांखे SHO साहब सां मिलणो आहे। जी फरमायो, मां ई आहियां हिन हद जो SHO। सर मज़ाक छॾियो, असांखे असली सूबेदार सां मिलायो। बकवास न कर, तोखे मां असुल SHO नथो लॻा। लॻे थो तव्हांजी अॼु बदिली थी आहे, कल्ह त ॿियो SHO साहब हो। तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे, मां गुज़िरियल 6 महीननि खां हिते ड्यूटी पियो कयां। त पोइ हू काल्ह वारो कहिड़ो हुयो जेको असांखां 1 लख बि वठी वियो आहे ऐं चोर खे ॿधी खणी वियो आहे ऐं चवे पियो त सुभाणे थाणे ते अची पंहिंजा पैसा बि खणी वञिजो। सर लॻे थो हिननि खे को वन धक करे वियो आहे, मतिलबु त चोर बि पाण हुया त पुलिस बि पाण ई हुया। बहरहाल हाणे मां सम्झी वियो आहियां त पुलिस जी आड़ में चोर कम खे पटियो वेठा आहिनि। तव्हांखे हुननि जा मुहांडरा यादि आहिनि? सर वासिम नाग वांगुरु उन जी शिकिल मुंहिंजी अखियुनि में छापियल आहे। पोइ हीअं कयो, तव्हां थोरो मूंखे गाइड कयो। सर बाक़ी असां सां जुठ वॾी थी आहे बाबा। जमादार, सुभाणे बंद वारे ॻोठ खां सिपाही साण करे उते चकर लॻाए, ॾिसूं त इहे चोर असांखां केतिरो था भॼनि। अजय वटि पैसा मां पंहिंजो हिसो खयो आहे। ओ तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मां मन साईंदासीं। देवाल कहिड़ी ख़ुशीअ में मूंखे 20,000 घटि ॾिना अथई? पी थो पाण आहियां, ॿुधी इहो बि शुक्र कर जो इहे ॾिना थमाए, शिकिली कोन अथई एतिरनि पैसनि वठण जी। वॾो सही थोरो कयो अथई, पैसा अधोध कर 50,000 हराम पाई छॾ। मां 60,000 कंदुसि, छो जो 20,000 जा तूं मोतड़ा खाधा। इहा कहिड़ी नई ॻाल्हि आहे? जेकॾहिं तूं हफ़्ते में 4 चकर पादर नथो खाईं त मथे में मोगाट लॻो पियो हूंदो अथई। घणो तंग न कर, मां वञी न त भाॻनि सां मिलंदुसि, हुनखे चवंदे न पुलिस साड़ अथव, ऐं जेके जूता तोखे ठोकींदा न दिमाग़ मां हवा निकिरी वेंदई। ख़ैर आहे पुटु, नेठि त वारे में ईंदे न। तूं वेही वारे जो इंतज़ारु कर, असां बिजली मुंहिंजे इंतज़ार में। पर साईं हिकिड़ी ॻाल्हि मञ बि, सियाणो आहीं, छो जो तोखे ख़बर आहे त असां वटि 24 कलाकनि मां सिर्फ़ु 4 कलाक बिजली हूंदी आहे, बाक़ी 20 कलाक लोड शेडिंग, ऐं तूं वञी लोड शेडिंग वारे टाइम में हथरींदे। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि अथई, वाक़ई जेकॾहिं तोखे बिजली में हथ ॾेई मरण जो शौक़ु आहे न त सलाह तोखे मां थो ॾियां, वञी 11 लख तार में हथ ॾे, उन में 24 कलाक बिजली हूंदी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, इहे 60,000 मूंखे ॾेई वञे, छो जो तूं त उअं ई मरण थो वञी। ओ झक घणो वात न हण, मां उन बिजली जी ॻाल्हि कोन थो कयां। अच्छा, चाचे खेर वारी छोरी बिजली उन जी ॻाल्हि थो करी छा? हा, जहिड़ो आहीं तूं वांदो तहिड़ी आया छोरी बिजली वादी। तूं पियो सड़, मां हलां त पंहिंजी बिजली ॾे। विझी सही 11 लख में तो हथ हला करे बची, पर आहे मुश्किल।
हथ जे मां थियण जी धप खयो थी वञे सुञाणे वरिती छा छो अंधी आहियां छा तुंहिंजे हिन हथनि जो नज़लो परे खां पधरो आहे मां ॿुधाए थोरो वेल आहियां जा घणो कर ॾिसजां ॼाण मुंहिंजी अखियुनि में ख़ारिज थींदी मुंहिंजा सुना तुंहिंजी कावर जाइज़ आहे पर हिकिड़ो लूसी कंध में लॻी आहे केरु लूसी कहिड़ो लूसी किथे लूसी कंहिंजे लाइ तूं चवीं मां पिणिही जी ॻाल्हि कोन थो कयां मां शोकू लूसी ॻाल्हि थो कयां तोखां वधीक बि को लूसी आहे छा मूं त सम्झो तूं अकेलो ई आहीं मूंसां बकवास न कर मां चमाटियूं चोकी निमाए छो चमाटो हणंदे छो हणंदे केॾो असांजा पीउ तव्हांजे घर में घिड़ी तव्हांजी कुराड़नि जो उथारे निंड मां पुॼाड़ी वियो आहे भला करे तुंहिंजे इहे पीउ मरंदो मां 1 किलो ॾही वठी ईंदुसि तुंहिंजे पीउ जे बूथ ते हारींदुसि कुतनि खे चवंदुसि चचोसि तोखां वधीक लूसी कुतो ॿियो आहे चंद हाणे कल भला ईअं न न ओरिजिनल रियलिटी चोरनि लोफरनि खे ख़ुदा पुॼे बाक़ी असां तव्हांजी जाइ न आहे चाचा पिटू पर था पाण वटि रखो असां जेको तव्हां खां पुछूं था उहो ई ॿुधायो कहिड़नि माण्हुनि खे पुछियो आहे बाबा साईं जेके असां तव्हांखे न पार पता ॿुधाईसीं उन्हनि माण्हू जा पुछो बाबा पारनि पतनि ते किथे थी ख़बर पवे हा बाक़ी जेकॾहिं को फोटू वग़ैरह हुजेव त उहो ॿुधायो ऐं सफ़ा को वांदो जेकॾहिं फोटू हुजे हा त असां उन्हनि खे ॿधूं कोन उहो वञी ॿधो न मूं ते छो था कावर कयो जमानदार वधीक हिन खां पुछोसीं न हिकु साईं चरियो करे ॾींदो हले त हलूं वञी धूड़ पायो मूं ते कहिड़ो थोरो था कयो तूं पाण अची गाॾीअ में लॻी आहीं ठहियो हाणे ठहियो मूं तोसां ॻाल्हायो पर चमचो आहे न विच में त ज़रूरु ॻाल्हाईंदे शुक्र कयो जो मूंखे धकु नाहे लॻो न त वॾो हिते किन थिए हा ऐं अॼु गाॾी हलाईंदो न मां टुकड़ा टुकड़ा करे छॾियां पर ॻाल्हाई न तो चुप थिए बीठो आहे अजीब माण्हू आई मां तो केॾो घटि वधि पई ॻाल्हायां तॾहिं बि तूं मुस्कुराई बीठो पर मुंहिंजो छा वञी खॾ में पओ अरू जी सरकार वाह जो दाणू सालार खान छोरी एॾो ॻाल्हाए वई ऐं तव्हां हुनखे कुझु बि कोन चयो हा अरू तूं इहा ॻाल्हि कोन सम्झंदे कहिड़ी सालार खान तूं छॾ हिन ॻाल्हि खे इहो ॿुधाए इहा छोकिरी केरु आहे बाबा साईं इहो पंहिंजे ॻोठ जो खेरू आहे न उनजी धीउ आहे अच्छा हा बाबा साईं बिजली नालो अथसि तॾहिं त मां बि चवां वाह जो करंट हणी वई 440 वोल्ट वारो अच्छा जेको भी कम करणो आहे सोच समझ सां करणो आहे इन ॻोठ मां चोरी करणु मौत खे दावत ॾियणु यार मजू
तुझी दुआ खपे। वाकई हिन ॻोठ मां चोरी कॾहिं नाहे थी। पाण चोरी करे हिन ॻोठ में रिकॉर्ड क़ाइमु कंदासीं। गॾु कोन हलंदसि। अम्मा मूंखे कसम ॾिनो आहे। अरे तूं त आहीं टिजणू, नाहे तुंहिंजी ज़रूरत, न हल जाए। जानू सालार साहब ते आयल अथई, उनजे ॻोठ मां चोरी मतिलबु उन सां दुश्मनी। हू ताक़त वारो माण्हू आहे, अंजाम सोचजांइ। मजू जेको थियो मुंहुं ॾिबो होशियारी कर। ॾींहं ॿिनि में धमाको करणो आहे। जानू हो चोर आहे, जंहिंखे पकड़ण एतिरो आसान नाहे। सही आहे, जेका करणु सलाह। पोइ अचो हलूं होटल ते। बाबा ख़बर थी कि छा थियो? वरी छा थियो अम्मा? बाबा हिकिड़ो साहब हुयो, इन सिधी अची गाॾी मूंखे पेरनि में हई। पर बचा त थी वियो अथई न अम्मा। बाबा बचा त थी वियो, पर जेकी न मूं साहब सां कई उहो त ख़ुदा तो ॼाणे। असल ॾींहं जा न तारा ॾेखारे छॾियामांसि। पोइ पुट तोखे हुन कुझु बि कोन चयो? बाबा चऊं त हो छा, वीचारे जी बोलती ई बंदि थी वई। हिकिड़ो चमचो गॾु हुयोसि, उन वरी विच में ट्रिप ॾिनो, उनखे बि साहब चुप कराए छॾियो, छो त साहब खे ख़बर हुई त मां कावड़ में आहियां। अम्मा हू तोखां डिॼंदो कोन हूंदो, पर अम्मा हुन सोचियो हूंदो त औरत आहे, हाणे औरत सां छा ॻाल्हाइजे। थी सघे थो अम्मा त सुठो माण्हू हुजे। बाबा इहा तव्हां ॻाल्हि सही था कयो। जेकॾहिं टरड़ो हुजे हा त कुझु न कुझु लाज़मी चवे, पर वीचारो न माठ करे रुॻो खिले पियो। अम्मा हाणे जॾहिं बि मिलई न महिरबानी करे माफ़ी वठिजांसि। बाबा ॻाल्हि त तूं सही थो करे। छोकू अहिड़ो को दार आहे, छोकू अहिड़ो को दार या टन तार या चोरी तार जंहिंमें तक़रीबन 10 लखनि जो टन हुजे। 10 लख हाणे तो पत्ती वरी घणी तूं खणंदे ऐं ज़लील हा थींदे। मां त वसीलो आहियां भई, ज़लील कंदी ख़ुदा। मुंहिंजो मतिलबु आहे त हर दफ़े ईअं कोन थींदो। ठीकु आहे, पोइ कुझु न कुझु सोचूं था। सोचींदे दिमाग़ अथई छा? न दिमाग़ कोन्हे, बाक़ी चरियो आहियां। बसि हाणे बसि, घणो शिकिल खे ख़राबु न कर। शिकिल खे घणो ख़राबु थो करींदो इहो। हा हा उहो थो लॻी। सौ सिधो चवनि त तो जहिड़ो थो लॻा। सफ़ा गवाया थी। जेको तोसां गॾु हूंदो कहिड़ो इज़तदार हूंदो। छॾियाड़ी खे कुझु सोच। एतिरा ॾींहं गुज़रण जे बावजूदि तव्हांखे चोर न आहिनि मिलिया, पोइ माण्हू पुलिस ते एतबार कीअं कनि? सर ॾाढी ॻोल्हा कई अथऊं, पर हिन बग़ैर हथ ई नथा अचनि। बाक़ी रहियो पैसनि जो मसइलो। पहुची त पघार त आहे 35,000। चओ त 3 पघारूं कराए ऐं हिननि खे पैसा पूरा करे ॾियां। मूं इहो न चयो आहे त पैसा भरे ॾे, घणो सुरीलो न थी। मूंखे हर हाल में चोर खपनि। चोर साहब चोर कहिड़ा जमानदार घेरे वेठा आहिनि, चांहि पीअंदा हुजनि पकड़े वठिजे। शट अप, ॻाल्हाए थोरो तमीज़ सां। तो में त इख़लाक़ ई न आहे। ॾींहों ॾींहुं वारदातूं वधंदियूं थियूं वञनि। माण्हू वीचारा सख़्तु परेशान आहिनि ऐं उन्हनि खे रिलीफ ॾियणु असांजो कमु आहे। सर रिलीफ गोरी मथे सुर खां ॾाढी भली आहे, पर चवनि था त गुर्दनि ते असर थी करे। बकवास न कर, 2 दर्जा पढ़ी आहे त भलो। 10 दर्जा पढ़ियली तॾहिं रिलीफ जी माना ख़बर कान्हे का। लॻे थो तव्हां सां गॾु रही करे मां बि चरियो थी वियुसि। तव्हां त कंहिं कम जा बि न आहियो। साहब जॾहिं तव्हांखे पाण में हिते बहस करणो हुयो त पोइ असांखे हिते तव्हां छो घुरायो? ॾिसो कोन था त कोशिशि कयूं पिया। माना असांजा पैसा छुटा चोरी करणु? तव्हांजे घर आहे छा पुराणे पखी पिणे खां सवाइ? उहो चोरी कीअं कयां? पहिरीं तारीख़ साहब पघार खणंदो न, तूं अचे पैसा खणी ईंदा 5। हे शर्म कोन थो अचे। शट अप। वाकई हिते विहणु फुज़ूल आहे। पंहिंजो टाइम था ज़ाया कयो। उथो हलूं। हाणे न चोरनि खे बख़्श न कबो। सालार साहब उन ॾींहुं मूं तव्हां खां बदतमीज़ी कई, हुन जे लाइ माफ़ी वठंदी। उहा ॻाल्हि त मूं उन ॾींहुं विसारे छॾी। तोखे माफ़ु करे छॾ। तव्हां केॾा न सुठा इंसान आहियो। मुंहिंजी एतिरी तारीफ़ न कर। मां एतिरो सुठो बि न आहियां जेतिरो तूं सम्झी पई। जानू होशियारी कजा, मथां खां ग़लती करे विझी। अरे चरिया मुंहिंजो नालो न खण माराईंदे छा? तूं हिते पोज़ीशन संभाले बीह, मां पाण वञा थो। ठीकु आहे न?
होशियारी सां बबलू कॾहिं ईंदे असांजे घर? ओ चरिया मां चोरी करण नथी चवई। भाई छो जा ताए घर मुंहिंजे पीउ ॾे पिणे ॾाढू कर सां पिणे नंदन जो पुराणो डॉक्टर आहे। हिकु दफ़े जा कंहिंजो ग़लती थियसि कढे ॾाढ पियो हिकिड़ा यक कढी छॾी ॾाढा पधर खाधई। ओ निभागा कॾहिं तो भाभी खे पढ़ाई ओ मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजो रिश्तो वठण अची तमाम जल्द। सालार खान सालार खान आरू बाबा साईं मूंखे त लॻे थो तव्हां बिजलीअ जे इश्क में लो थी विया। आरू सही थो चवी। हर वक्त मुझे ख्याल में बस बिजली ही समाएगा। एक अजीब कैफियत तारी थी वही आहे। बाबा साईं तव्हांखे त ख़बर आहे जेको छोरो बबलू आहे उन जे इश्क में इहा बिजली चरी लॻी पई आहे। पोइ बि तव्हां हुनखे यादि था कयो आख़िर छो? आरो तू वेठो ॾिस त मां हिन बबलू खे कीअं थो कंहिं न कंहिं चक्कर में फासायां। ख़ुदा तूं हिते केरु त आहे न कीअं आयो आहे? सरकार राति मुंहिंजे घरां चोरी थी वई आहे। खुदम तू असांजे ॻोठ जो आहीं ऐं तुंहिंजी इज़त करणु असांजो फर्ज़ आहे। सालार साहब असां अबनि ॾाॾनि खां वठी तव्हांजे ॻोठ जा रहाकू आहियूं। ज़िंदगी में कॾहिं कंहिंजो कख बि चोरी नाहे कयो ऐं राति वरी लखे रुपए जा ज़ेवर मुंहिंजे घरां चोरी थी विया आहिनि। खुदा न तू घबराए न तोखे चोरी बि मिलंदी ऐं चोर बि। हाणे तू वञ। बाबा साईं तव्हां चोर ऐं चोरीअ जो ख़ुदि न खे चयो आहे। छा तव्हांखे चोर सुझनि था छा? यारू इहो सॼो कमु बबलू जो। सालार खान बबलू तव्हांजे ॻोठ जी चोरी कॾहिं बि न कंदो। चोरी करे या न करे पर उनखे फासाईंदोमांसि। पर बाबा बस तू हाणे वेठो ॾिस त मां कीअं थो हिन बबलू खे कंहिं न कंहिं तरीक़े सां फासायां। हलड़े बबलू तुंहिंजी क़िस्मत। हेलो सूबेदार सच्ची सच्ची ॿुधाए हिन चोरीअ में तोसां गॾु केरु? साहब मां मञा थो त मूं अलाए केतिरी चोरी कयूं पर साहब हिन चोरी में मां न आहियां। अबा मूंखे बचायो। तूं चोर न आहीं बाक़ी असां आहियूं। थी सघे थो मता पहिरियों चोरी कंदा हुजो हाणे पुलिस में आया हुजो छो जो चोरनि खे हूअं ई पुलिस में भर्ती कंदा आहिनि। मुंहिंजो मतिलबु आहे मूंखे कहिड़ी ख़बर आहे? तोखे ख़बर न आहे भई असांखे ख़बर आहे। जेकॾहिं ख़बर थिए त साहब खे चओ थो ॿुधाई हा मूंखे चओ थो पुटराई ज़ालिम। याड़ी न हण इज़त सां वात खोल। चओ साहब ॾाढू कॾहिं थो जा आहे नी बाबा मानी छा था खाईंदुसि। इज़त सां सची कर न त वाछू चीरे छॾींदुसि।
साहब जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे मां ॿुधायां न मुंहिंजो पुफी इज़त सां चा। अरे मां तुम्हारी पुफी इज़त जी ॻाल्हि कोन थो कयां, इज़त ऐं एतिराम जी ॻाल्हि थो कयां। बबलू का अटकल सोची तोखे कोन छॾींदा, पंहिंजी फिल्म पराईगीची में विझ। हा शुगो पादरनि जे लाइ तयारु थी मुंहिंजा आदा जेके मूंखे जूता लॻाइण हाणे तूं खाईंदे। छा पियो सोची? साहिब जेकॾहिं मां तव्हांखे असुल चोर जो नालो ॿुधायां पोइ तव्हां मूंखे आज़ादु करो न। साहिब उहो असली चोर आहे साहिब, मां न आहियां। हा मुंहिंजो तो सवाइदो आहे, असुल चोर जो नालो ॾे पोइ तूं आज़ाद। पको वाइदो बबलू भला चई तो पोइ साहब खे भलो सही मथे ते रखां। आप भला खणिया न न इन जी ज़रूरत न आहे। त पोइ खणी तूं बि बक न साहब उहो हिन महिल इहो उते वञो साहब। सिपाही जी सर। जमाल वारे खे फोन कर ऐं तयारी पकड़ियो। लॻा 500 ॿिया मुंहिंजा, हाणे मुंहिंजो 1000 लॻव। हवाए ॾिस बताए मुंह खटी में। सब्र बाबा सब्र। ये ॾिस त्रिपति या त्रिपति गोलन जी मुंह खटी में। बाबू ये रात ॾिस रे बाछा अथई, ये मुंह खटी में ई ता तकड़ न कयो, मां बि रांदि में आहियां, रांदि मुंह खटी आहे। हे अथव 3 यका। थधो ची हितां को बि पैसो जुआ जो केर न खणी सघियो आहे, तूं कीअं खणी पैसा? छोकू माल त तो वाकई खटियो आहे पर मिलंदो ई टको बि कोन। कहिड़ी ख़ुशीअ में ॿुधाइण जी थोरी तकलीफ़ कंदे? हाणे अचायो ज़िद छॾ। ग़लत इंसान ज़िद्दी खे चवीं थो त ज़िद छॾ। असांजो हुसूल आहे हितां को बि पैसो नथो खणी सघे। इहा त सिधी सही नाजाइज़ी आहे। भले छा बि कर पर कुझु बि कोन थींदी। लॻे थो त तव्हांजो बंदोबस्तु करिणो पवंदो। आइडिया फाइटर पुत्र छोकू तुंहिंजो नालो आहे न? हाँ साहब। हाँ जी सर, हुकुम कयो। तूं असांखे केस में घुरबल आहीं। असांखे तुंहिंजी बाह खपे। हाँ हाँ बाह ॾींदुसि, छो कोन ॾींदुसि, थींदी ॾे वठि, छो जो मां पाण छड़ियो आहियां। शको
जमादार बाबा को तो चवई लेकिन तू तो समझी दे ठारी हां तो समझायो ने आप पुछीस ठयो ठयो हां घणी यकीन हल थाने ते पर छो मुंहिंजो को ॾोह को कसूर रात जेका ॻोठ मां चोरी थी न हुन में तुंहिंजो नालो आहे ऐं तोते बबलू शाहिद आहे इज़त सां हली थो या विझां बूट में हथ कौन छॾींदुसि बस हल थाने ते हल अॻियां थी सालार खान मूंखे नथो लॻे त तुंहिंजे नियापे ते इहा बिजली ईंदी ज़रूरु ईंदी यारू ज़रूरु ईंदी अलाए छो मुंहिंजी दिलि थी बोले सालार खान तुंहिंजी दिलि बोले थी पर मुंहिंजी दिलि नथी बोले त इहा बिजली ईंदी ॾिठई इन खे चवंदा आहिनि दिलि खे दिलि सां राह सालार साहब तव्हां मूंखे हिते खैर में घुरायो आहे हा हा बिजली ख़ैर आहे बसि अॼु तोखे हिकिड़ो सरप्राइज़ ॾियणो आहे मूंखे घबराए न बिजली अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे तो थोरो मूंसां अच त सही बिजली कीअं लॻई मुंहिंजो सरप्राइज़ ही सभु छा आहे सालार साहब बिजली ये मुंहिंजी मोहब्बत जी इंतहा आहे पर मां त तव्हांजी इज़त कंदी आहियां जेकॾहिं इज़त प्यार में तब्दील थी वञे त इहो नामुमकिन आहे सालार साहब पर हिन दुनिया में नामुमकिन कुझु बि न आहे सालार खान इज़त ऐं मोहब्बत जो ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तुंहिंजी इज़त कंदी आहियां ऐं इज़त कंदी रहंदसि मुंहिंजो प्यारु सिर्फ़ु बबलू सां आहे ऐं बबलू सां ई रहंदो ख़तमु करे छॾींदुसि ख़तमु करे छॾींदुसि हर इंसान खे जेको तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में ईंदो जेकॾहिं तव्हां बबलू खे नुक़सानु पहुचायो त मां उन खां सवाइ ज़िंदा कोन रही सघंदसि तोखे ज़िंदा रहणो पवंदो मुंहिंजे प्यार जे करे कुझु बि कोन वरंदई भली तूं ज़ोर लॻाए ॾिस छा चई चैलेंज थी करी सालार खान खे चैलेंज थी करी पर मूं त तव्हांखे आगाह करे छॾियो न त मुंहिंजो प्यार सिर्फ़ु बबलू आहे ऐं अॼु खां पोइ मुंहिंजो पीछो छॾे ॾे कॾहिं बि कोन थींदो कॾहिं बि न तोखे हर हाल में मां हासिल कंदुसि इहा त तुंहिंजी भुल आहे भुल भुल न हाणे जो मुंहिंजो ज़िद आहे ज़िद जेको तमामु जल्द हाणे पूरो कंदुसि भली कर ज़िद ॾिसां थी त मुंहिंजो प्यार तो खटे या तुंहिंजी ज़िद नादान छोकिरो सालार खे मजबूर न कर मजबूर त लाशनि जा ढेर लॻी वेंदा ढेर जैसी ताईं सची न कंदे न मुंडी मरोट चईंदोसां हितां जान कोन छुटंदई सर तव्हांजे जमादार पूरो कलाक मूंखे गॾे वांगुरु कुटियो आहे जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे मां ॿुधायां कोन हर लोहारी ईअं चवंदो आहे त मां हिन लोह में शामिल न आहियां पर असां एतिरा जरिया कोन आहियूं जो तुंहिंजे ॻाल्हियुनि ते हलूं सराञा लठ वांदी लठ पोइ ॾिस जंहिं केथो तोते वांगुरु बोले जमादार मूं कहिड़ा पिणे खे पथर आया आहिनि जो मूंखे मोचड़ा थो हणी पत्थर ते शैतान खे हणबा न उहो त मूं चयो हाणे तव्हां पाण सम्झो न बकवास न कर ज़ेवर ॾस हा हा पोइ हलो सोनारे जी दुकान ते खोड़ ज़ेवर उते वाला बि पिया आहिनि वाच बि पई आहे झुमको पियो आहे टिको पियो आहे वग़ैरह वग़ैरह मां चोरी वारे ज़ेवरनि जो थो पुछां
दुकान वारे ज़ेवरनि जो न। सर मूंखे ख़ुदा जो कसम आहे मूंखे का ख़बर आहे बाक़ी बाक़ी छा बक न सर बाक़ी हिकु ॾींहुं मूंखे टाइम ॾियो मां तव्हांखे असली चोर हथु करे ॾींदुसि अटकल तो करी बजाने जी अटकल छो कंदुसि मरणो आहे छा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ॾींहं जी मोहलत कई जेकॾहिं चोर हथ न आया न पंहिंजो पाण खे पको हाफ़राए सम्झजांइ सम्झी पक न आहे सर हथु करणा पवंदा भाॼी वञी त पोइ ठीकु आहे सर पर फ़ोन खणिजो ऐं उते पुॼिजो ठीकु आहे मां फ़ोन बि खणंदुसि तो ते यकीन कयां थो पर यादि रखजांइ सिर्फ़ु हिकु ॾींहुं तोखे हिकु ॾींहं जी मोहलत आहे सम्झी मां ख़ैर त आहे मुंहुं ख़राबु लॻो पियो अथई बाबा छाहे जो पुट ॿुधा त सही ख़ैर त आहे न बाबा सालार साहब मूंखे घुरायो हुयो छा सालार साहब तोखे घुरायो तोखे छा चई हा बाबा पहिरियों मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुध अम्मा अला ख़ैर करे डपु थो लॻे अम्मा सालार साहब वॾो ज़िदी ऐं अनापरस माण्हू अथई हा बाबा पहिरियों मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुध बाबा तूं डपु न कर ख़ुदा ख़ैर कंदो हा मुंहिंजी अम्मा रब खे पारत आहे इंसान खां काथे थो ॾिजे अजो सालार साहब जे ॻोठ मां ज़िंदगी में चोरी न आहे थी पर इहा पाण चोरी करे ॾेखारी थी वाक़ई जानू जान आई इहो ॾुखियो कमु हो बाक़ी तो करे ॾेखारियो मता न मञी ऐं ॿी ख़बर ॿुधी अथई अजो इन चोरी में इंस्पेक्टर लाइ केतिरा माण्हू ॿधा हूंदा ऐं उन्हनि खां फुहारो बि थियो हूंदो अस्सलाम वालेकुम दोस्तो वालेकुम सलाम संगत केर मुर्साई मां बि तव्हांजो पटे भाई आहियां पटे भाई मतलब दोस्तो घबरायो न तव्हां मूंखे पंहिंजो सम्झो मूंखे इहा ख़बर आहे त जेका सालार साहब जे ॻोठ मां चोरी थी आहे उहा तव्हां कई आहे वाह जो कमु कयो अथव इहो कमु एतिरो आसान न आहे तव्हां करे ॾेखारियो वाह शींहो वाह छा तो सम्झी असांजो कारनामो हाँ कारनामो त भलो आहे पर यार छा यार हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे वॾो हवाली ऐं उहो वरी चए थो त इहा चोरी मूं कई आहे ॿिए कंहिं में एतिरो दम ई न आहे कूड़ त वणे एतिरो सुरीलो न आहे तुंहिंजो दोस्त जो सालार साहब जे ॻोठ मां चोरी करे हवाले थो करे खाली असां सां मिलाईसि त कयूंसि मुंहं ते कूड़ो ॻाल्हि ॿुध पहिरियां थो मिलायासीं नंबर थोरी फोन ते दॿ ॾियोसि पोइ हिते घुराए कयूं था ज़लील तो पोइ मिलाईसि नंबर कयासि पुछड़ो हा हा मिलाए हलो 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 मां शौकत समाजड़ो उर्फ शौकू पियो ॻाल्हायां उहो जेके न सालार साहब जी चोरी में चोर आहिनि उहे मूंसां गॾु बीठा आहिनि अॼु वटि ॻाल्हाइनि हेलो अरे कूड़ा तू एतिरो सुरीलो आहीं सालार साहब जे ॻोठ मां चोरी कंदे हाँ यो रिकॉर्ड जानू ऐं मजूअ जो आहे ॿिए कंहिं में हिमत ई न आहे छो त जानू हो चोर आहे जंहिंखे पकड़णु एतिरो आसान नाहे आसान कूड़े घटण जेकॾहिं तो में एतिरी हिमत आहे न असांजे साम्हूं अचु ॻोठ वारी टांकीअ वटि त पोइ तोखे ख़बर पवंदी त मुड़ुसु केरा ऐं भाड़ियो केरा छो त जानू हो चोर आहे जंहिंखे पकड़णु एतिरो आसान नाहे आसान ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुध जेकॾहिं तो ग़लती करे आहे न या त मंडो कंदो साईं या टुंडो छो त जानू हो चोर आहे जंहिंखे पकड़णु एतिरो आसान नाहे अरे हिकु ॻाल्हि त ॿुध कूड़ा असां त सोना ज़ेवर खयां आहिनि तो छा खयो आहे का निशानी ॾे असां तोखे माफ़ी बि ॾींदासीं ऐं पंहिंजे जोड़ में बि शामिलु कंदासीं छा यादि कंदे शामिल त थियण आयो आहियां तुंहिंजो आवाज़ डबल थी वियो आहे हेॾे पोइ ते ॾिसो पोइ ते बोलो जेकी मां तोखे ॿुधाई हाणे तुंहिंजो छा फ़ैसिलो आहे बिजली मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त सालार साहब ॾाढो भलो माण्हू आहे माल धकूं से अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो वॾो को लूसी आई निभागा चवे छा थो
रोज़ी जो न सोचूं इन जो मतलब आहे त तुंहिंजो मूंसां प्यार ई नाहे। चरी मज़ाक थो करें मूंखे त हैरत आहे सालार साहब ते कहिड़ी हैरत अथई? अहिड़ी गंदी पसंदि मुंहिंजो मतिलबु आहे त अहिड़ी गंदी सोच। मां त जी फाथी आहियां हो निभागो हर क़ीमत ते मूंखे हासिल करण थो चाहे। डबलू सची ॿुधाए तोखे मुंहिंजा केरु 5 लख ॾे त छा तूं मूंखे छॾे ॾींदे? चली आई छा बिजली 5 लखनि जी का हैसियत आहे? मूंखे तो ते यकीन आहे एड़ा 5 लख त छा अलाए केतिरा लख तूं मूं ते कुर्बान करे छॾियई। महांगाई लॻी पई आहे 10 लखनि जी त का वैल्यू न आहे बाक़ी को 15-20 लख ॾिए त सोचबो। छा ॾिठई कई न वरी लालचारी ॻाल्हि निभागा। चली तोसां मज़ाक थो कयां तोसां मज़ाक न कयां बि पई सघे तोखे मूंखां केरु जुदा न थो करे सघे। सची मज़ाक थो कयां सची थो चवां। हाणे खिल न तोड़ो घणो न यहाँ थी पाणी। सालार खाना खेरू के वठी आयो आहियां। अचो अचो चाचा साईं अचो जो। हाँ हाँ ये छा था कयो चाचा साईं गुनाहगार न कयो वॾायो असांजा मथे थी वियो चाचा साईं। हुकुम कयो साहब मूंखे छो घुरायो अथव? चाचा ख़ैर मोहम्मद सब कुछ तोखे ॿुधायां थो सब कुछ। पहिरियां तूं मूंखे इहो ॿुधाए त चांहि पीअंदे थधो पीअंदे या पानी खाईंदे? न साहब का तकलीफ़ न कयो मां घरां सभु कुझु खाई पोइ तव्हां ॾे आयो आहियां। चाचा साईं कुझु असांखे बि ख़िदमत जो मौक़ो ॾियो। न पुट कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे का तव्हांजी वॾी महिरबानी। चाचा जी तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी मूं तव्हांखे हिकिड़े कम लाइ तकलीफ़ ॾिनी आहे अलाए वो कमु थींदो अलाए न। साहब ये थियण जहिड़ो हूंदो त ज़रूरु थींदो। चाचा कमु त बिल्कुलु थियण जहिड़ो आहे बिल्कुलु थियण जहिड़ो आहे। ॿियो ॻाल्हि इहा आहे मां तव्हांजी धीअ सां शादी करणु थो चाहियां। साहब इहो नामुमकिन आहे इहो कमु थियण जहिड़ो कोन्हे। शादी त हर हाल में थींदी पर मां चाहियां थो त तव्हांजो राज़ पोइ हुजे। तव्हां बिजली जा पीउ आहियो इन ई करे तव्हांजी इज़त थो कयां। तव्हांजी इज़त करण जी महिरबानी। बाक़ी बिजली जो आसरो न अॼु कजांइ न सुभाणे। छा चई बिजली मूंखे कोन ॾिने अड़े मां बि साथो केरु थो रोके? बिजली मुंहिंजो थियण खां सिर्फ़ु 3 ॾींहंनि जो टाइम अथई। मां 3 ॾींहंनि में शहर खां मोटींदुसि। सम्झाए छॾ पंहिंजी छोरी खे 3 ॾींहंनि खां पोइ उनजी मूंसां शादी आहे। ॿुधई अटा ॾिता हल। जगह किराए ते मां तोखे ॾियां पर मुंहिंजा कुझु अथई शर्त। जेकर उहे शर्त मंज़ूर हुजनी त पोइ जगह बि तोखे ॾींदुसि। छाजे करे मां राज़ो त कोन आहियां न जो रोज़ रोज़ ठाराईंदुसि। कहिड़ा तुंहिंजा शर्त आहिनि? जेके तुंहिंजा शर्त आहिनि सभु मूंखे मंज़ूर आहिनि। ॾे ख़बर अञा मां शर्तनि जी ॻाल्हि ई कान कई आहे त तो अॻे ई चयो त मूंखे क़बूल छा को निकाह छा मूंखे क़बूल आहे। छाहे जो रहण जे लाइ मूं वटि जॻह कोन्हे उन जे लाइ तुंहिंजा शर्त क़बूल पियो कयां। शर्तड़ो इहो आहे त हर महीने जी 5 तारीख़ 5000 किरायो ॾींदे बिजली जो बिल गैस सफ़ाई ऐं जाइ ते कब्ज़ो इहो न कंदे इहो सॼो कुझु लिखी ॾींदे ज़मीन बि ॾींदे। ॿुधी जा न। शर्त नंबर 2 हर साल में 1000 रुपया किरायो वधाईंदे। छो महांगाई लॻी पई आहे। अञा बि जे मूंखे बुखे खई त वधायां त बि मुंहिंजी मर्ज़ी आहे छो जॻह मुंहिंजी आहे। ॾिसी छाजे लाइ थो कावड़ छाजे लाइ थी लॻई
मुंहिंजी मर्ज़ी आहे जेको किरायो वधायां तुंहिंजी न हलंदी जेका मां ॻाल्हि कयां उहा मुंहिंजी ॿुधंदो कर। शर्त नंबर 3 ॿाहिरीं छोकिरी मुंहिंजे घर में का बि न ईंदी। छाजे करे जो इहो मुंहिंजो उसूल आहे त पहिरियां ॻाल्हाईंदो आहियां। का बि छोकिरी हिते मूं ॾिठी त बेइज़ती कंदो साईं। ॿाहिरां छोकिरी कोन थो वणियां पर ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं तूं हितां मूंखे छोकिरी ॾीं त उन ते ज़िम्मेवार त तूं हूंदे न। वॾो को इज़त वारो आहियां ईअं न। न वॾो को थोको आहीं वॾे सां ईअं ॻाल्हाइबो आहे। चाचा माफ़ कजांइ ज़बान थोरो तिरकी वई। ज़बान ते कंट्रोल कर वधीक लफ़्ज़ न ॻाल्हाइजां ॿुधी छॾ। छो कोन वधीक लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि वधीक छा थी पियो? अरे इहो वधीक नथो चवां मोगा। चाचा मूंखे तुंहिंजा शर्त मंज़ूर आहिनि बसि रुगो जान छॾ। 5000 ॾिना अथई इन जे लाइ मां तोखे कुझु चवां कोन थो छो जो खपाए छॾिया मां बि वरितमि न त तूं मूंखे सुञाणी कोन थो त मां केॾो दिशनी आहियां ॾिंगो आहियां। अड़े नासी ॾिंगो हाणे मां हलां थो जॻह जी पार अथई जंहिंखे पंहिंजी बेइज़ती करणी हुजे न उहो तोसां वेही मां हलाए थो ॾिस मुंहिंजे वात में ख़ुशबू केॾी आहे सिंग त रेशम किरियो वॾी बीमारी खीचे में लॻी हुई अञा वेही आहे पुट मज़ो कराए आहे। सालार साहब ख़ैर त हिन चकर ॻोठ जेको रहिजी वियो। सालार साहब या किथे अख अड़ाई अथव? दोस्तों कुछ ॻाल्हियूं राज़ जूं उन्हनि खे राज़ ई रहण ॾियो त बहितर आहे। सालार साहब जीअं अव्हांखे मुनासिब लॻे वधीक असां छेड़खानी नथा करणु चाहियूं। सनी सालार साहब के कारोबार जी रिज़ल्ट दे चाहे जो छो जो हाणे ॻाल्हि कर छो जी छो लाथी अथई ॿुधाए। सालार साहब हिन चकर 3 पार्टियुनि पेमेंट नाहे कई। पर छो? सालार साहब चवनि था त तव्हांजे माल में मिलावट आहे असां पेमेंट न कंदासीं। वधीक तव्हां सम्झो था त इहो कंहिं कयो हूंदो। मां सम्झी वियुसि मां त इहो नखरो कंहिं कयो हूंदो। तव्हांखे उन्ही महिल हुनखे मौत जी निंड ॾियणी हुई। सालार साहब असांखे तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत हुई न त बस न त जा सका हाणे खला फटाका न अॼु जो किन्हीअ जा लाश मां पाण किराईंदुसि ऐं हाणे केर बि पेमेंट ॾियण जी ॻाल्हि न करे या नुक़सान जी ॻाल्हि करे त हुनखे उते जो पूरो कयोसि पर छो न उहो मुंहिंजो सॻो भाउ हुजे। ओके सालार साहब अॻिते ईअं न थींदो। बबलू कुछ सोचियो अथई सालार साहब खे कहिड़ो जवाबु ॾिजे? छा सोचां चाचा जेको थियणो हूंदो सो थींदो। एतिरो आसान न सम्झ हिन ॻाल्हि खे कुझु न कुझु करिणो पवंदो। भला मां छा कंदुसि पाणे महिरबानी ख़ुदा कंदो। बाबा तू छॾ हिन मौके मटर खे मां पाण ॻाल्हाईंदसि सालार साहब सां। धीअ तुंहिंजो ॻाल्हाइणु मुनासिब न आहे। बाबा जॾहिं तूं नथो ॻाल्हाए सघीं त इहा हिमत बबलू में बि न आहे हिन जे करे कुझु न कुझु मूंखे पाण खे करिणो पवंदो। ठाहियो छो कोन ॻाल्हाईंदुसि इन सालार सां उहो को बम ठाहींदो आहे या थी सघे थो ठाहींदो हुजे आहे वॾो ख़तरनाक। हा पोइ भली बिजली ॻाल्हाए भला ॻाल्हाइण में छा आहे। तॾहिं त चवां थी न त मां पाण ॻाल्हाईंदसि तव्हां में इहा थूम ई कोन्हे। बिजली इहा ॻाल्हि न कर ज़िद्दा त पोइ ज़िद्दा जे सालार खान तो में हथ विझण जी कोशिशि कई त 2 हथ कटियल हूंदसि। पुट एतिरी गैरत न कर मां तोखे पोयां खां सुञाणा थो। माणे शादियुनि में दोल वॼाईंदी तूं वरी मुड़ुसु माण्हू थी वियो आहीं। वाह चाचा वाह माण्हू रोज़ी बि न करे मसाले जो हल कढ न। बाबा बबलू
सिर्फ़ हिकु दफ़ो मूं ते भरोसो कयो त मूंखे सालार साहब सां ॻाल्हाइण ॾियो। बिजली असांखे तो ते भरोसो जीअं तुंहिंजी दिलि चवे कम खे छिक तो जान चढ़ाए शौक़तड़ा सबाजड़ा कंदो छाई मुंहिंजो मक़सदु आहे कमड़ो कहिड़ो कंदो आहीं हा चोरियूं ठगियूं दिशलखोरियूं लूस पो तो वांगुरु नया कंदो। शुक्र आहे मूं वरी बि तो सम्झो। असल में जेको मुंहिंजो वॾो भाउ आहे न उहो दुबई कमाईंदो आहे। हर महीने मूंखे 40,000 रुपया मोकिलींदो आहे। मां फ़िलहालु वांदो आहियां, कमकार जो सोचां पियो। माना वांदो आहीं ठो आहीं ठो माना अलाह जो महिमान। भला भला तोखे का तकलीफ़ है? न न तकलीफ़ कहिड़ी जेॾी सम्झ में ॻाल्हि आई टोड़ाए कढंदुसि आहे पंहिंजे घरां। न न किराए वारी जामा आई सफ़ा अण ठगो। भला जान छॾण जा घणा वठंदे? जेकी दिलि चवई ॾेई छॾ। दिलि त चए थी त घर ओड़े न न का ज़रूरत न आहे मूंखे कमड़ो यादि अची वियो मां हाणे हलाए थो। वे न कुझु कोन खपई छा? का ज़रूरत न आहे ये पाण खे ॾेई छॾ। मां हाणे हलाए थो। आहे सी वॾी बीमारी गीचे में लॻल आहे बि चिचड़ जिथे न चक थो हणे रत चूसे पो थो हथ कढे। सरकार अॼु केॾां तयार कई अथव? बसंगत दुआ कजो अॼु मां ॻोठ पियो। सारा साल हिन चकर मां एतिरो जल्दी ॻोठ पिया वञो। हाणे मां तोखां पुछी ईंदसि जाहिल इंसान। सॉरी सालार साहब। सालार साहब सनी तव्हां खां थोरी घणी हुज करे वियो। बहरहाल तव्हां भली वञो ॻोठ वञी आराम कयो। जंहिं 3 पाल्टन पेमेंट रोकी हुई उन्हनि खे त तव्हां मौत जी निंड सुम्हारे छॾी आहे। हाणे त नो टेंशन। ठीकु आहे पर सभु पंहिंजी अखि खुलियल रखिजो। केर बि नमूनो करे न गोरियुनि सां चिचरे छॾियोसि। जेको हुकुम सालार साहब। मूंखे हाणे तव्हां मां ईअं लॻे थो तव्हां सुधरी विया। मुंहिंजी नसीहत इहा आहे चोरियूं छॾियो हक़ हलाल जी रोज़ी खाराए पंहिंजे माइटनि खे खारायो इहा बहितर रहंदो तव्हां। तव्हांजी महिरबानी आहे जेकी तव्हां असांखे नसीहत कई आहे। इंशाल्लाह असां सुधरंदा। जमादार तव्हां बि पंहिंजी जेका पघार आहे उन में गुज़र सफ़र कयो। जेको 10 रुपए ते किरिया पिया हूंदा आहियो न इहो छॾियो। ये जमादार कंदो मां न आहे। हाणे बसि सर असां बिल्कुलु सुधरी ॾेखारींदासीं। सर इहा तव्हांजी महिरबानी आहे जो असां चोरनि खे तव्हां सुधरण जो मौक़ो ॾिनो आहे। सर असां त सोचियो हो सॼी ज़िंदगी असांजी जेल में गुज़रंदी। साहब जो असूल आहे त होॾो वारे खे हिकु मौक़ो सुधरण जो ज़रूरु ॾींदो। सर असां त छा पर असांजा वॾा सुधरींदा। तव्हां पंहिंजे वॾनि खे छॾियो रुगो तव्हां सुधरो। जे सुधरी वियो त ठीकु आहे न त जमादार जेकॾहिं अञा बि न सुधरिया न त बस्टनि जा बस्ट ठोकींदोमांव। महिरबानी आहे। ठीकु आहे त पोइ तव्हां वञी सघो। सर तव्हांखे छा थो लॻे हे सुधरंदा या न? सर जंहिं हिकु चकर दांव कयो न उहो रुगो पियो दांव ताड़ींदो आहे। जमादार तूं सही थो चए। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सुधरी वञनि त बहितर आहे। जेकॾहिं चोरी कंदा न त वधीक चोर थी। बहरहाल इहा असांजी कोशिशि आहे त चोरनि खे शरीफ़ कयूं त बहितर आहे। जे न थिया त पोइ असां उन्हनि खे छॾींदासीं। तूं बि शरीफ़ थी। बिजली तूं यकीन न कंदी त तुंहिंजे अचण सां मुंहिंजे दिलि खे केतिरी ख़ुशी थींदी आहे जेका मां लफ़्ज़नि में बयान ई नथो करे सघां। पर मां त बिल्कुलु बि ख़ुशि न आहियां। पर छो? का ख़ासि वजह? वजह जी त तोखे सॼी ख़बर आहे। अच्छा
तो छा मूं तुंहिंजे पीउ खे घुराए उन सां शादी जी ॻाल्हि कई, इहो मां ग़लति कयो? जॾहिं त तूं ॼाणी थो त मां तोखे पसंदि न आहियां कंदी, पोइ बि पोइ छा थी वियो? मां त तोखे पसंदि कंदो आहियां न। थी सघे थो शादी करण खां पोइ मां बि तोखे पसंदि अची वञा। हलो मिस्टर, दिमाग़ त सही जाइ ते अथई न। जॾहिं त मां वाज़े करे चुकी आहियां त मां बबलू सां प्यारु कंदी आहियां ऐं मां शादी बि उन सां कंदीसि। तो बाबा खे 3 ॾींहंनि जो टाइम ॾिनो हो न, छोकिरी खे वञी राज़ी कर, पर मां उनजो तोखे जवाबु ॾियणु आई आहियां। जवाबु न, मां शादी तोसां अॼु कयां न वरी सुभाणे तूं इहो आसरो ई पंहिंजो लाहे छॾ। इहो तूं भुलियल आहीं त तूं बबलू सां शादी कंदीअ। तूं मुंहिंजो ज़िद आहीं। तोखे हासिल करण जे लाइ मां केतिरो बि नुक़सान करे सघां थो, इन जो तोखे अंदाज़ो ई न आहे। मां इन खे धमकी सम्झां या दावा? ये न धमकी आहे न ही का दावा, ये सिर्फ़ मुंहिंजे दिल जो आवाज़ आहे बुज़ली, जेको तोखे ॿुधण ई नथो अचे। जॾहिं त मां तोखे कई दफ़ा चई चुकी आहियां त मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ तोखां नफ़रत कंदी आहियां ऐं तूं ॼाणी तुंहिंजी दिलि मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ बबलू जी कुंवार थींदीसि। बस तो वटि सिर्फ़ 24 कलाक आहिनि। सुभाणे मां तोसां शादी कंदुसि। ॾिसां थो कंहिंमें आहे दम जेको मूंखे रोके ॾेखारे। दम जी ॻाल्हि न कर, सुभाणे तोखे ख़बर पइजी वेंदी। चाचा जी नाराज़ न थी हिकिड़ी ॻाल्हि पुछां? नाराज़ थियण जहिड़ी ॻाल्हि हूंदी त पादर लाहे खुपी वेंदो साईं, ऐं जेका सुठड़ी ॻाल्हि कंदे इज़त बि कंदो साईं। न न, असुल अहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे। जेकर कावड़ जहिड़ी ॻाल्हि न हूंदी त पोइ ठीकु आहे। चाचा तो ते जवानी आई कोन जा अची ऐं गुज़री तोखे ख़बर ई न पई। अरे शौकत, सबा जड़ा जवानी जो कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो तो पुछी। कुती रगड़ी खणी वेंदी त सखर ताईं न छॾींदो मांसि। छो जवानी में अञा बि किनो है छा? विच में घुत न हण, का शाखा जा पाणी वारी। जेकर जवानी जी ॻाल्हि पुछी थई त पोइ ॿुध त छा आहे छा न आहे। जवानी में वॾो सणोसि, छोकिरियूं मूं ते मरंदियूं। मूंखे चऊं सुरंबो कोन पातो अथई। मूं चयो अम्मा झलियो आहे न पाइजा, न त माण्हू शाहरुख खान सॾींदई। एॾो कुड़ मुंहिंजो मतिलबु आहे त पीढ़ीअ में का बूथ ते खिमण किरी थी जा जो सॼो नक्शो ई पासीरो थी वियो अथई। सुहिणो हींअर बि मां आहियां, पर थोरी गर्मी वधी वई आहे न, उस ते बूथ ईअं नलके जहिड़ो थी वियो आहे। ऐं तो जहिड़ा जेके लूसी आहिनि उहे हरू भरू चर्चा कंदा आहिनि, पोइ इन करे मुंहिंजो बूथ ख़राब थी थो वञे। भला जेकॾहिं तो ते एतिरियूं छोकिरियूं मरंदियूं हुयूं तो के हिक सां शादी छो न कई? यार हिकिड़ी सां शादी थी पे, सफ़ा कम ओके बि थी वियो, पर छा सदमे में गुज़ारे वई छा? न न गुज़ारे कान वई आहे, त बाक़ी भॼी वई कंहिं ॿिए सां। शादी वारी राति ॾुख ॾाढो थियो। सुठो थियो वीचारी भॼी जान छॾाई, न त सॼी उमिरि सूरन में हुजे हा। कारो हुअसि मुंहुं जहिड़ो हुनजो जहिड़ो तुंहिंजो। उन्हीअ जे करे हाणे तूं औरतुनि खां नफ़रत कंदो आहीं। बिल्कुलु सही थो चईं, औरत हमेशह बेवफा हूंदी आहे। चेरड़िया फोन छो नथो खणी, को कर्ज़ी थी जा, मूंखे बि किरायो ॾींदे या कोन ॾींदे जाइ जो। आहे तो जहिड़ो को वांदो, मुंहिंजो मतिलबु आहे को तो वांगुरु मथे खाइण वारो। पोइ ॻाल्हाईंसि न, छो नथो ॻाल्हाईंसि? मूंखे ॾे त मां ॻाल्हायांसि, मूंखे ॾे। ॻाल्हायांसि तो मां ॻाल्हायांसि। बबलू छो तंग जी कयो अथई? हा बबलू,
बस तो तूं वारे में आयो जानू तव्हां हिते हूंदो सालार साहिब जा माण्हू तव्हांखे मारे छॾींदा। हा बाबा बबलू सही थो चवे जेकॾहिं तव्हां हिते रहंदव त सालार साहिब जा माण्हू तव्हांखे मारे छॾींदा। पुट तव्हां मुंहिंजो फ़िक्र न कयो, मां पाण ई मुंहुं ॾेई वठंदुसि, बसि रुॻो तव्हां निकिरण जी कयो बाबा। चाचा साईं तव्हां थोरो ॻाल्हि खे सम्झो। चयमि न मूंखे कुझु कोन थींदो, तव्हां निकिरण जी कयो। बाबा तूं पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। मां पंहिंजो ख़्यालु रखंदुसि, पर बबलू तव्हां जे माण्हूअ ॾे वञो था उहो भरवसे वारो त आहे न। हा चाचा शौक़ु ॾे था वञूं। अरे चरियूं ऐं छा तो कहिड़ी शौक़ु सां चङाई कई हुई जो हू वरी तोसां चङाई कंदो। चाचा मां हुन खां फ़ोन ते माफ़ी वठी छॾी आहे ऐं हुन मूंखे माफ़ु करे छॾियो आहे। चाचा ही ॻाल्हियुनि जो टाइम न आहे, हल त हाणे पाण निकिरी हलूं। शायदि तूं सही थी चईं। मालिक साईं तूं ख़ैरु कजांइ। सालार खान तव्हांजे लाइ हिकिड़ी बुरी ख़बर आहे। बुरी ख़बर कहिड़ी? बुरी ख़बर इहा आहे त बबलू ऐं बिजली पाण में भॼी आहे। छा छा बिजली बबलू सां गॾु भॼी वई? ऐं मूंखे त ईअं थो लॻे किथे हिननि ॿिन्हिनि कोर्ट में शादी न करे छॾी। होश कर सालार खान, होश कर, पाण खे नुक़सान न पहुचा। अच्छा कयां हारू, अच्छा कयां? सब कुछ हूंदे बि मां हुनखे हासिल न करे सघियुसि ऐं हू टके जो छोरो मूंखां ज़िद में कटे वियो मूंखां। बाबा साईं एतिरो जज़्बाती न थियो, हू एतिरो परे न विया हूंदा, शहर तरफ़ ई रवाना थिया आहिनि। शायदि हारू तूं सही थो चईं। हलो केर? सरकार मां तव्हांजो सॼण बि बनायो। मां कंहिं बि सॼण खे नथो सुञाणा। कम जी ॻाल्हि कर, छो फोन कई अथई? सरकार तकड़ा ॾाढा आहे, तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। फ़ाइदो? कहिड़ो फ़ाइदो ॾींदे? खोले ॻाल्हि कर। सरकार बिजली बबलू जी तव्हांखे ॻोल्हा आहे ऐं उन्हनि जी एड्रेस सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूं वटि आहे ऐं मूंखे ई ख़बर आहे त उहो किथे। जल्दी ॿुधाए किथे न हुयो? रिलैक्स थियो तूं, रिलैक्स थियो। तूं मुझे रिलैक्स क्या छॾ, पंहिंजी क़ीमत ॿुधाए। तकड़ ॾाढी अथव, वरी बि साॻी ॻाल्हि कयव न सरकार। सरकार हुनजे सिर जी क़ीमत थींदव 1 लख रुपया। मोबाइल जो अकाउंट नंबर ॿुधा, हाणे जो हाणे तो पैसा मोकिलियईं। ठीकु आहे, जीअं मुंहिंजे अकाउंट में पैसा पहुचंदा मां तव्हांखे एड्रेस जेका आहे सा मैसेज करे छॾींदुमि। ठीकु आहे सरकार। हारू हाणे मां थो ॾिसां बबलू केॾां था वञनि। सुठो थियो जो तूं मिली में। हाणे यार जल्दी कर, असांखे किथे लिकाए, न त सालार साहिब जा माण्हू असांखे ॻोल्हींदा हूंदा। ही हथियारनि सां केरु आहिनि? जॾहिं इहे छोकिरो असां लाइ सिक्योरिटी जो बंदोबस्तु कयो आहे। सालार मूंखे तुंहिंजो ई इंतज़ारु। पुछी सघां थो त मुंहिंजो इंतज़ारु तव्हां कहिड़ी ख़ुशी में पिया कयो? मूंखे इहो ॿुधायो त मूंखे हिते छो घुरायो अथव? पहिरियां वेहो पोइ ॻाल्हायूं। सभु मां हिते वेहण न आयो, तव्हां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयो। त पोइ ठीकु आहे। खैरू तो मुंहिंजी धीउ ऐं बबलूअ खे अगवा करायो आहे। केरु थो चवे? मां थो चवां,
तोखां सवाइ असांजो ॿियो केरु दुश्मन हूंदो? को सबूत, को गवाह आहे? तो ते केरु गवाही ॾींदो? तो ते न को गवाही ॾियां त FIR कोन कटायां तो ते। इहो शौक़ बि पूरो करे ॾिस। आहे घोड़ो ऑफिसर जेको मुंहुं में हथ विझे। मां विझंदुसि तो में हथ। तो ते सिर्फ़ु हिकु चकर FIR कटिजे। छो जो तुंहिंजो अॼु ॾींहं ताईं मूं जहिड़े खर दिमाग़ ऑफिसर सां वास्तो न आहे पियो। तोखे शायदि ख़बर न आहे साहब त तूं कंहिंसां मुखातिब आहीं। हा, मां हिकु लोफर सां मुखातिब आहियां। बस 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 वधीक हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाइजांइ। तोखे मुंहिंजी पहुच जी ख़बर न आहे शायदि। तूं मूंखे सुञाणी नथो। मां तोखे चङी तरह थो सुञाणां। शायदि तूं मूंखे कोन थो सुञाणी। मुंहिंजे 15 साल कैरियर में 60 इनकाउंटर, 112 चकर बदिली ऐं 80 खन हाफ फ्राए थी चुका आहिनि। मूं वटि हिकु रिवाल्वर आहे जंहिंसां सिर्फ़ु इनकाउंटर कंदो आहियां, जंहिंजो को दाद फ़रियाद बि नाहे थी। बस इहो डपु कंहिं ॿिए खे ॾिजांइ। हाणे तूं ॾिस त अॼोके सिज में मां तुंहिंजो कीअं थो बंदोबस्तु कयां। छा कंदे? वधि में वधि बदिली कराईंदे न, ॿियो छा? सही सुञातई। मां तव्हां जहिड़नि सरमाएदारनि खे चङी तरह सुञाणां थो। असां तव्हांखे वोट ॾींदा आहियूं, तव्हांजे ज़मीन जो हारपो करे तव्हांखे अन्न मुहैया कंदा आहियूं, तव्हांजी हिफ़ाज़त कंदे तव्हांजा गार्ड बणिजी वेंदा आहियूं। तव्हांजे मरण वक़्तु हिननि जहिड़ा ग़रीब सभा खां पहिरें वञी तव्हांजूं क़बरूं खोटींदा आहिनि। बदिले में तव्हां हिननि खे छा ॾींदा आहियो? हिननि जी इज़तुनि में अखियूं विझंदा आहियो? सुठो इहो अथई त मुंहिंजी अॼु ई बदिली कराए छॾ, न त सुभाणे तूं हुन लाकब में हूंदे। माण्हू 24 कलाकनि जो टाइम ॾींदा आहिनि, पर पंहिंजे कन जा पर्दा खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मां सिर्फ़ु 4 कलाकनि जे अंदरि तुंहिंजो ट्रांसफर कराईंदुसि। 4 कलाक। जेको करिणो अथई न करे वठि। सुभाणे मूंखे मयार न ॾिजांइ, छो त सुभाणे मुंहिंजो हथु तुंहिंजे गिरेबान में हूंदो। इहा ख़बर तोखे अॼु पइजी। केरु आहियो तव्हां ऐं तव्हांजी मूंसां दुश्मनी करी आहे? तुंहिंजे करे जानू ऐं मजू जेके जेल में सड़िया, छा उहो तोखां विसरी वियो? उहे ॿई चोर हुआ। साध तूं बि नाही, तूं चोर बाहीं, गद्दार बाहीं। तो 1 लख जे करे पंहिंजे दोस्त ऐं छोकिरी जो सौदो कयो आहे। इहो मुंहिंजो ज़ाती मसइलो आहे। ऐं ही असांजो ज़ाती मसइलो आहे। तो मरण लाइ तयार थी वञो। रमू अरे दे तव्हांखे शर्म नथो थिए? लज्जी नथा थियो? एतिरा ॼणा हिकिड़े खे बि था कुटियो। अरे तूं छा थो ॾिसी ॾाढ़ी वारा तख बिला? ओए हिन सां गॾु तूं बि मरंदे। ॾिस रमू, ही ॼाणे त असां ॼाणो, तूं हितां निकिरण जी कर। ज़िद त तव्हां था कयो, लॻे थो तव्हां हरू भरू पंहिंजा हॾ गुॾ भञराईंदो। रमू, इहा ख़बर तोखे जल्दी पइजी वेंदी। मां चवां थो सिद्ध छॾ रमू,
तव्हां में एतिरो ज़मीन आहे। हलो अशू ॾिसो छा था वञी टंगू बाहूं भञोसि। मुंहिंजूं टंगू को खादम थई मुंहिंजूं टंगू थरई आहिनि सिनो कर जा पावा आहिनि। चङा वठी अचो हिनखे वीचारी कोन 6 महीना थिया ने वेंदो ई कोन को घर खयो थी अलिया शौंकू छते न लूसन के आखिरकार वो ही थी जंहिंजो अंदेशो न मुड़ियो कमीनो नेठ बदली कराई। सरवना सालार खान इहा दावा सही कई। सर आखिरकार मथां वारा पुलिस खे पंहिंजे तरीक़े सां कमु करणु छो नथा ॾियनि? उहो इन लाइ त सॼो सिस्टम करप्ट आहे। चंद माण्हू ईमानदार आहिनि असां वांगुरु, पर उहे बि कानून जे हथां मजबूर आहिनि। सर तव्हां मथे छो नथा ॻाल्हायो? न जमादार मां न ॻाल्हाईंदुसि, मां पंहिंजे ज़मीर मां मुतमिन आहियां। बाक़ी इहे बदिलियूं थींदियूं रहंदियूं आहिनि, का बि वॾी ॻाल्हि न आहे। सर असां लाइ हिकु हुकुम आहे काम। सर जे असां खां का ग़लती थी आहे त माज़रत। न न तव्हां मुंहिंजा बचा आहियो। बसि हिकिड़ी नसीहत थो कयां, जिथे बि ड्यूटी कयो न ईमानदारी सां कजो। कॾहिं बि कंहिं मफ़ाद परस्त ज़ालिम जे अॻियां न झुकिजो। ज़ुल्म जो मुक़ाबिलो कजो, पेर पोइ ते न हटाइजो। सर इहो तव्हां सां वाइदो आहे त हाणे कॾहिं बि असां कंहिं ॾाढे जे अॻियां झुकंदासीं न। सर हाणे जेको टाइम ड्यूटी कबी बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हियुनि ते अमल करे पोइ कबी। मूंखे तव्हां ते नाज़ आहे। मां इहा उमेद थो कयां त तव्हां कॾहिं बि कंहिंजे अॻियां न झुकंदो। अड़े हेॾे ॿाहिरि गोड़ लॻो पियो आहे, ₹1 वठी ऐं
ॿिनि इंसाननि जो सौदो कयो अथई इहो छा आहे? हा सही ॿुधो अथई। ॿुधी नथो मरी अहिड़ो ग़लति कमु कयो अथई। हा कयो अथमि पोइ ॿुधो अथमि जंहिंजे हवाले कयो थिए उहो वॾो ज़ालिम आहे ज़ालिम। हूंदो मुंहिंजो छा? इहो हासेकार करी थो या आहीं बेनको? बस वधीक हिकु लफ़्ज़ बि न कढिजांइ त ज़बान ताकड़े मां कढी छॾींदुसि। तूं मुंहिंजी ज़बान छा कढंदे? मुंहिंजी जाइ मां निकिर निकिर निकिर। जे पंहिंजे दोस्त खे तूं मुसीबत में विझी सघीं थो मां त अॻियां तुंहिंजे लाइ निछ बि न आहियां। कोन रहंदुसि जाइ में। ॿी ॻाल्हि कर। मां तोखे मिंथ थो कयां पंहिंजे दोस्त खे मुसीबत मां गॾु पैसा मोटाए ॾे। हुन ज़ालिमनि खे इंसान खां पोतायूं थी वेंदियूं आहिनि। कहिड़ो इंसान आहे जेको ग़लती नथो करे? कंहिंखे जानी नुक़सानु ॼण इहो ख़राबु आहे। ख़ुदा जो ॾोह थींदुई। मां तोखे ज़ोर नथो कयां। फ़र्ज़ु कर तुंहिंजे दोस्त जो लाश तुंहिंजे अॻियां अची पवे पोइ तूं छा कंदे? सॼी ज़िंदगी पाण खे तूं बश्क कंदे? मां तोखे हथ थो ॿधां इंसानियत जे नाते सां पंहिंजे दोस्त खे आज़ादु कर। चाचा हथ न ॿध। मां कुझु देरि जे लाइ अंधो थी वियोसि। बदिले जी बाह में मूं वञी पंहिंजे दोस्त जी ज़िंदगी आलाह में विधी पर अॼु तो मुंहिंजी अखियूं खोले छॾियूं। हाणे मां बबलू ऐं बिजली खे हर हाल में बचाईंदुसि। पोइ छो न मूंखे जान जी कुर्बानी ॾियणी पए। ठीकु आहे वञ पर थोरो जल्दी तयारी कर। छा सम्झो रे? तव्हां एतिरी आसानी सां मुंहिंजे हथ मां निकिरी वेंदो? जेकॾहिं छोकू बेईमानी न करे हा त असांखे तोखे न मिले हा। जेकॾहिं तूं पंहिंजे आशिक़ खे ज़िंदा ॾिसणु चाहीं थी त इज़त सां मूंसां शादी कर। न त हिन जो लाश किराइण में मूंखे हिकु मिंट बि न लॻंदो। बिजली हिनजी धमकियुनि में न अचो। हा करे छॾ त मुंहिंजो मतिलबु आहे मतां शादी कई अथई इंसान। त उहो ठीकु आहे। पहिरियां तोखे थो दुख कयां पहिरीं सां मूंखे केरु थो रोके बिजली खां शादी करण सां? न सालार साहब न। मां तोसां शादी करण लाइ राज़ी आहियां पर मुंहिंजो हिकु शर्त आहे। हिकु छा? मां तुंहिंजा 1000 शर्त मञण जे लाइ तयारु आहियां। हुकम कर। मां तोसां उन शर्त ते शादी कंदमि बबलू खे आज़ादु कंदे ऐं उन जी जान बख़्शींदे। बिजली तूं ॿार त न आहीं। ही तूं छा थी चईं? मां मरी त सघां थो पर हिन सां तुंहिंजी शादी थिए मूंखां इहो बर्दाश्त न थींदो। सभु ॻाल्हि नसीब जी आहे। मां तोखे पंहिंजे अॻियां मरंदे ई नथी ॾिसी सघां। घटि में घटि तूं ज़िंदा हूंदे मुंहिंजी दिलि खे सुकून त हूंदो। पर बिजली बस हाणे बस। खुशकिस्मत आहीं जो तुंहिंजी जान थो बख़्शियां। सभु बिजली जे करे। हाणे वठी हलनि पाण वारे फार्म हाउस ते। वठी हलनि। छोकू मुझे ख्याल में तोखे तुंहिंजी पेमेंट मिली चुकी है। पोइ तूं छो आयो आहीं? सरकार पैसनि जी का ॻाल्हि न आहे पर हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे। हुकम कर छोकू छाजी ज़रूरत थी? मूंखे बबलू ऐं बिजली जी ज़रूरत आहे। उन्हनि खे आज़ादु कयो। मां तव्हांखे रक़म वापसि ॾियण लाइ तयारु आहियां। दिमाग़ ख़राब थियो थी छा? हिन ॿिन्ही खे हाणे तूं मुंहिंजे हवाले करे चुको आहीं ऐं उन जी क़ीमत बि मां तोखे अदा करे चुको आहियां। हाणे मस त बिजली शादी लाइ राज़ी थी आहे। लॻे थो तुंहिंजो दिमाग़ जाइ ते न आहे। महिरबानी कयो
मुंहिंजी मिंथ खे मञो। जे न मञा त ओए सिधी गोली विराड़ वारी हणंदुसि। शौको तुझी इहा जुरत जो सालार खान ते पिस्टल तो सिधो करी। हाँ आरू बकवास बंद कर कमीना, न त ये अहिड़ी हिक नाली बंदूक उछलाए हणंदो मां नासूं पिजी वंदई। मां चवां थो हिन ॿिन्हिनि खे आज़ादु कयो जेकर हिन जी ज़िंदगी चाहियो था त। छोको तू अंजाम खां वाक़िफ़ नाहीं। सालार अंजाम जी परवाह उहे कंदा आहिनि जंहिंजे अॻियां पोयां को रोइण पिटण वारो हुजे। पाण त आहियूं ई सफ़ा वांदा, न पंहिंजे पोयां को पिटण वारो आहे न पंहिंजे पोयां को रोइण वारो आहे। छोकू मां चवां थो त इन ज़िद तां लही वञ। मां वधीक तोखे 5 लख ॾियण जे लाइ तयारु आहियां। ही वक़्तु लालच जो न आहे, दोस्ती निभाइण जो आहे ऐं मां दोस्ती निभाए ॾेखारींदुसि। छोकू मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में न आई यार। तूं छा थो करीं? छॾाई पाण तो फसाई बि पाण। ही ॻाल्हियुनि करण जो वक़्तु न आहे, तव्हां निकिरण जी कयो। तोखे ईअं अकेलो छॾे? न न टाइम ज़ाया न कयो, निकिरण जी कयो। हितां इन्हनि जा लाश निकिरंदा। लाश शायदि तो मुंहिंजे इरादनि खां अणवाक़िफ़ आहीं। तोखे त ख़बर आहे न त मां ज़िद्दी आहियां, ज़िद्दी। ऐं मुंहिंजो बि इहो ज़िद आहे त मां हिननि खे तुंहिंजे चंबे मां ज़रूरु आज़ादु कराईंदुसि। बबलो तव्हां निकिरण जी कयो। चाहियां थी पिस्तौल जो गोलो तुझे सीने में समा पर मां तोखे मारींदुसि न, छाकाणि तूं ग़रीब जो ॿारु आहीं। वञ पंहिंजी ज़िंदगी गुज़ार छो तो वॾनि जी ग़ुलामी करी। जेकॾहिं तूं ग़ुलामी करी आहे त पंहिंजी पीउ जी कर, जेकॾहिं ग़ुलामी करणी अथई त पंहिंजी माउ जी बि कर। तो जहिड़ा नौजवान नस्ल तबाह थी विया इन्हनि वॾनि माण्हुनि जे पोयां। वञ मूं तोखे माफ़ कयो आहे। मत समझ सको आराम रत बीत में पियो आहे।
मज़ो आयो या वरी ॿियो थी वञे खुदा जी मार पइजे थोड़ो दफ़ा थोड़े रसम बाबा मुझे मतो न करे मज़ो आयो या ॿियो खुटो ॾियां
छोकू ही तो छा कर दे छोकू मुंह पर जान ले तो जो से तुम थे के न छोकू 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 तुम के छाड़ी में तो तकी छोकू छोकू न छोकू न छोकू आखिरी वक्त बचियो न छोकू छोकू अवां जो पंहिंजो चैनल सिंधु वुड